नासिन जनवरी 2024 में मुल्क में गैस की सख्त बहरान जो ख़दशो पैदा थी वियो आहे। इख्तियारनि जो चवणु आहे त आज़रबाईजान जे सागर कंपनी तरफ़ां सस्ती LNG मिलण जा इम्कान घटिजी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील पेश आहे हिन रिपोर्ट में। मुल्क में ईंदड़ साल गैस जे संगीन बहरान जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त आज़रबाईजान जी साकर कंपनी तरफ़ां सस्ती LNG मिलण जा इम्कान घटिजी विया आहिनि। तवानाई वाहिर वज़ारत जे सीनियर अख़्तियारनि हिकु ख़ाबिरू इदारे खे ॿुधायो आहे त आज़रबाईजान जी सरकारी कंपनी साकर तरफ़ां जनवरी 2024 में सस्ती LNG कार्गो जी फ़िरहामी जा इम्कान घटिजी विया आहिनि। LNG कार्गो जे इम्कानी तौर न मिलण खां अॻु में मुल्क में डिसंबर 2023 में 360 मिलियन क्यूबिक फुट रोज़ानो MDC FD गैस जी घटिताई जो काथो लॻायो वियो हो, जेको जनवरी 2024 में वधी 470 MMCFD थी वेंदो। जॾहिं त घरेलू सेक्टर लाइ गैस जी फ़िरहामी रुॻो खाधो पचाइण वारे वक़्त में 8 कलाकनि ताईं महदूद आहे। हाणे साकर कंपनी कार्गो जे इम्कानी तौर न मिलण जे करे जनवरी में गैस बहरान वधी वेंदो ऐं हुकूमत घरेलू शोबे लाइ गैस फ़िरहामी 8 कलाकनि मां घटाए सिर्फ़ 6 कलाक करण ते मजबूर थी वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हुकूमत में आज़री फर्म साकर सां GTG ठाह कयो वियो हो, जंहिं तहत कंपनी 1 महीने में हिकु LNG कार्गो फ़िराहम करण जी पाबंद आहे। पाकिस्तान ऐं आज़रबाईजान 25 जुलाई 2023 ते 1 साल लाइ हिकु मुआहिदे ते सहियूं कयूं हुयूं, जंहिंमें वधीक 1 साल जी वाध बि करे सघिजे थी। मुआहिदे तहत सागर ट्रेडिंग कंपनी यू जे लाॻापियल डिलीवरी विंडो पहुचाइण जे मुदे जी शुरूआत खां 45 ॾींहं पहिरियां हिकु LNG जे कार्गो आछ कंदी ऐं कार्गो लाइ हर आछ जो हिकु मुक़ररु मुदो हूंदो, जंहिं दौरान PPL आछ खे क़बूल करे सघे थी। साकर जनवरी लाइ LNG कार्गो जी आछ करण खां अॻु लवाए रही आहे। महसूस थिए थो त ओलह जे मईशतुनि दरामद जी बहालीअ जो इशारो ॾेई छॾियो आहे ऐं सस्ती LNG मिलण हाणे मुश्किल थी वई आहे। अख़्तियारनि इहो बि चयो त आज़री फिर्म कार्गो LNG फ़िरहामी खां 45 ॾींहं अॻु आछ जी पाबंद आहे, उन लाइ अञा वक़्तु आहे। होॾां पाकिस्तान LNG लिमिटेड PPL जनवरी लाइ स्पॉट कार्गोज़ लाइ पंहिंजा टेंडर मार्केटिंग जी बि रिथाबंदी करे रही आहे, पर PPL PPRA जे कानून सां 2 मामलनि खां छूट तलब कई आहे। हिकु 30 ॾींहनि जो जवाबी वक़्तु ऐं ॿियो 15 ॾींहनि जी ॿोलीअ जी दुरुस्तगीअ जे वक़्तु ऐं हेल ताईं उहो अमल जारी आहे। हिकु भेरो छूट मिलण खां पोइ PPL जनवरी जे महीने लाइ स्पॉट कार्गो लाइ टेंडर्स वठी वेंदी ऐं उनखे कुझु कलाकनि खां पोइ उन ॾींहुं ई जवाबु ॾियणो पवंदो ऐं फ़ैसिलो करणो पवंदो।